वखर सो विहाय जो पए पुराणो न थे, वेचींदे विलायत में ज़रो थे नज़ाए, साका हड़ हलाए आगह जंहिंजे उभे। अॼोकी हिन तक़रीब जेका एवार्ड तक़रीब भी आहे ऐं उन सां गॾोगॾु हिन ओपन जेको म्यूज़ियम आहे उन जी इनाग्रेशन बि आहे। उन जूं डॉक्टर इसाक़ खे तमामु घणियूं वाधायूं। जीअं मुंहिंजे दोस्त अली आकाश चयो त इसाक़ में हिकिड़ी खूबी इहा आहे त हू सभिनी खे सलाड़े हलंदो आहे। पर आउं सम्झां थो त इसाक़ में खोड़ खूबियूं त आहिनि ई आहिनि, पर हिकिड़ी खूबी हुन में इहा आहे त हुनखे न फ़क़ति पाण खे कमु करणु अचे थो, पर ॿियनि खां कमु वठण बि अचे थो। उहो ई सबबु आहे त ही जेके सॼा मांडाण मता आहिनि उहे इन जे करे ई थिया आहिनि। ज़ाहिर आहे त सिंधालॉजी हुजे, सिंधी अदबी बोर्ड हुजे या ॿिया जेके इल्मी अदबी इदारा आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे तौर ते कमु कनि था, पर मौजूदा वक़्त में जेकॾहिं ॾिसिजे त जहिड़े सरगर्म अंदाज़ में लैंग्वेज अथॉरिटी कमु थी करे त इन में मूंखे को एतिराफ़ करण में काई कबाहत महसूसु नथी थिए त सिंध में को ॿियो इदारो अहिड़ो कोन्हे जेको एतिरो सरगर्मी सां ऐं मुसलसिल कमु कंदो हुजे, ऐं उहो इल्मी अदबी बि हुजे, उहो तहक़ीक़ी नोवियत जो बि हुजे, ऐं उहो माण्हुनि सां जोड़ींदो बि हुजे। इदारा त आहिनि, हिकिड़ा इदारा उहे आहिनि जेके इंटरनली कमु था कनि ऐं उन्हनि जो पंहिंजो कंट्रीब्यूशन रहियो आहे। अदबी बोर्ड खां वठी सिंधालॉजी ताईं, सिंधालॉजी खां वठी ॿियनि इदारनि ताईं उन्हनि हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन उन्हनि जो समाज में आहे। पर हिन वक़्तु जहिड़े नमूने सां लैंग्वेज अथॉरिटी डिलीवर करे पई उहो सच पर त क़ाबिले तारीफ़ आहे। ऐं ख़ासि तौर ते ॿोलीअ जे सिलसिले में जेको लैंग्वेज अथॉरिटी कमु करे पई, 91-90 खां वठी ही इदारो एग्ज़िस्ट करे पियो ऐं मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ चेयरमैन बि रहिया आहिनि ऐं उन्हनि बि पंहिंजे तौर ते कमु कयो आहे। इन खां इनकार कोन्हे त कंहिं वेही को निंड्रू कयूं हुजनि। जंहिंजी जेतिरी जेको आहे बसीरत रही आहे उन्हनि पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। पर इसाक़ हिकिड़ो कमु इहो कयो आहे त हिन इदारे खे हिन बिल्डिंग मां खणी माण्हुनि ताईं पहुचायो आहे ऐं माण्हुनि जी जेका ॿोली हुई उनखे अहसासु ॾियारायो आहे त इहा ॿोली रुॻो इदारनि में कोन बचंदी, हिन दीवारनि ऐं दरनि में कोन बचंदी, पर उन जा ॿई ज़रिया आहिनि। हिकिड़ो त उनखे डिजिटलाइज़ कंदासीं, कंप्यूटिंग जी दुनिया में खणी ईंदासीं त असांजी ॿोली बची सघंदी, ऐं ॿियो माण्हुनि सां जोड़ींदासीं त उहा ॿोली असांजी ज़िंदह रही सघंदी। त मजमूई तौर ते जेके बि अव्हां जे अॻियां कम रहिया आहिनि लैंग्वेज अथॉरिटी जा उहे आहिनि जेके असुलु कमु करणु घुरिजनि हा। मिसाल तौर ते ॿोलीअ खे बचाए कीअं थो सघिजे या ॿोलीअ जी तरक़ी ऐं तरवीज कीअं मुमकिन आहे, मौजूदा हिकिड़ो जेको साइंटिफिक आहे उन में कीअं था ॿोलियुनि खे बचाए सघूं, त उन जे लाइ आलमनि ऐं अदीबनि जो बि इहो रायो आहे ऐं ज़ाती तौर ते मां बि ईअं ई थो सम्झां त उन जे लाइ 3 हिकिड़ा अहिड़ा मौसर ज़रिया आहिनि जेकॾहिं उन्हनि ते कमु कजे त ॿोली बची बि सघिजे थी ऐं उन सां गॾोगॾु उन जो फहिलाव बि मुमकिन आहे। हिकिड़ो त मिसाल चयो थो वञे त जेको आहे तालीमी ऐं तदरीसी तौर ते जेकॾहिं उहा मुरविज हूंदी त उन जो ॿोलीअ जो मुमकिन आहे बचाव। उन सां गॾोगॾु ॿोली जेसिताईं मार्केट जी नथी थिए, बाज़ार जी ॿोली नथी थिए ऐं मार्केट में उहा मुरविज नथी थिए, तेसिताईं बि उन जो फहिलाव उन नमूने सां एतिरो मुमकिन आहे। ऐं टियों आहे डिजिटलाइज़ेशन वारो। त हक़ीक़त में हिन डॉक्टर इसाक़ जे टेन्योर में टिनी इन्हनि शयुनि खे भरपूर नमूने सां हुन एड्रेस फ़क़ति न कयो आहे, पर हिकिड़ो मुहिम करे उनखे हलायो आहे। ऐं तव्हां ॾिठो त जेको अवेयरनेस खां वठी हिकु दुकान ताईं जेको वञी हुन मुख़्तलिफ़ दोस्तनि खे गॾु खणी, माण्हुनि खे गॾु खणी, उहो समाज जा मुख़्तलिफ़ जेके तबिका आहिनि उन्हनि सभिनी खे उन गॾु खणी जेको आहे उन्हनि ताईं उहो अहसासु ॾियारायो त भई ॿोली तॾहिं ई बचंदी जॾहिं तव्हांजा इहे मार्केट में जेको तव्हांजी ॻाल्हि ॿोल आहे उहा सिंधीअ में थींदी ऐं उन सां गॾोगॾु जेके बोर्ड लॻल आहिनि तव्हांजा उहे उन पंहिंजी ॿोलीअ में हूंदा। उन जो असरु इहो थियो आहे त तव्हां ॾिसंदो त काफ़ी हैदराबाद में या कराची में जे ख़ासि तौर ते सेंटर हलनि था, इहो बि मां सम्झां थो सिख्या जे सिलसिले में जेको आहे पहिरियों भेरो थियो आहे त 3 जायुनि ते हिन वक़्तु जेको आहे सिख्या
सिंधी ॿोली जी सिख्या जेका आहे उन जा तरबियती कोर्सिस हलनि था कराची में ऐं उते त तमामु घणो कामयाबु वियो आहे हैदराबाद में ऐं सखर में। त इहे हिकिड़ा अहिड़ा इनिशिएटिव आहिनि जेके मां सम्झां थो साराह लाइक़ु आहिनि। इसाक में पोटेंशियल बि आहे ऐं हू मुसलसिल उन शइ जे लाइ जेको आहे जुस्तजू बि करे थो ऐं इन्हनि सभिनी कमनि ते, छाकाणि जो आउं चाहींदुसि त इनखे मुख़्तसरी कजे। जेके मुंहिंजी नज़र में शयूं रहियूं आहिनि त मजमूई तौर ते हुन जो जेको टेन्यूअर आहे उहो मुतहरिक बि रहियो आहे, माण्हुनि खे जाॻाइण वारो बि रहियो आहे ऐं इदारती तौर ते बि हुन हिकिड़ो भरपूर कमु कयो आहे। ऐं आउं उमेद थो कयां त हुनखे जेको अरसो हिते ॿियो बि रहणो आहे या जेको मिलणो आहे या जेको मिलियो आहे त उनखे उहो साॻे ई जुस्तजू, साॻे ई जज़्बे, साॻे ई जोश सां अॻिते वधाईंदो ऐं ॿोलीअ जी ख़िदमत कंदो रहंदो। अवां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।